चवे त इहो माॾे अचे कोई पंज माण्हू जंहिंखे जन्नत आशिका कहिड़ा कहिड़ा तालील क़ुरान पहिरियों को माण्हू जेको क़ुरान घणो पढ़े क़ुरान पढ़ण वारे ते जन्नत आशिका छो त क़ुरान अल्लाह जो कलाम आहे रब जे अंदर जी शइ आहे हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह 100 दफ़ा ख्वाब में अल्लाह जी ज़ियारत कई 100 दफ़ा वो हर दफ़े हिकिड़ो सुवाल पुछे मौला तुझो कुर्ब छा में आहे अल्लाह पाक फरमायो अहमद मुझो कुर्ब अथई मुझे कुरान में मुझो कुर्ब अथई मुझे कुरान में मुझे कुरान के चुंबड़ी पाओ मां अल्लाह जो कुर्ब तोखे मिली पंजन माण्हुनि ते जन्नत आशिका कुरान घणो पढ़े हिकु ज़बान जी हिफ़ाज़त करे नबी से फरमायो ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾियो जन्नत जो ज़ामिन मां आहियां हिकु ज़बान ग़लति इस्तेमालु न कजो ॿियो उघड़ ग़लति इस्तेमालु न कजो तॾहिं त छोकिरनि खे चवंदा न शादियूं कयो न त हेॾो सियारो पवंदो एॾो पवंदो ॿ माण्हू हेॾा सियारे खां बची सघनि था हिकु शादीअ वारो ॿियो सिरुनि जे पठे वारो ज़बान जी हिफ़ाज़त कयो ॿियो माण्हू जंहिंते जन्नत आशिका ज़बान जी हिफ़ाज़त टियों वमुते मुल्जी आन बुखियनि खे खाधो खारा मिठाई थो चए जिन ॾिनो तिन जातो या मेड़ी दर सभई बुटा ॾींदड़ मूं उहे ॾिठा जिन जूं जायूं हिन जन्नत वमुते मुल्जी आन कुरान जी तिलावत करे वहाफ़िज़ुल लिसान ज़बान जी हिफ़ाज़त करे वमुतिमुल जीआन बुखियनि खे खाधो खाराए वमुक़सिल बुरियान उघाड़नि खे लटा पाराए जन्नत आशिका पंजो माण्हू जंहिंखे जन्नत आशिका वमन सल्ला अला हबीबिर रहमान पंजो उहो माण्हू जेको मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद घणो पढ़े इन्हनि पंजनि माण्हुनि जे मथां जन्नत आशिका अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला हिन मोटरसाइकिल मार्केट के माण्हुनि सां आबाद फरमाए अल्लाह असांजे मुल्क खे वरी लॉकडाउन खां बचाए जावेद मोटर्स अल्लाह सां हिन शोरूम खे आबाद फरमाए